मीरपुर बठोर जे मुख़्तलिफ़ यूसियुनि मां बरसाती पाणी निकाल नाहे थी सघियो। सिंध हुकूमत पारां आवाम लाइ ॾिनल रिलीफ पैकेज जे इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ी वियो। बरसाति मुतासिरीन बेयारो मददगार बणिजी विया ऐं बुखो काटण ते मजबूर। यूसी शाह मोहम्मद शाह, यूसी दरिया खान सूअ, यूसी जोक, यूसी महर शाह, यूसी कामूरो, यूसी कंढड़ो समेत कंहिं बि यूसी जे ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल नाहे थी सघियो ऐं बरसाति मुतासिरीन खे राशन टेंट मिली नाहे सघिया। उन सिलसिले में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि क़ौमी कारकुननि मजीद सागर परियार, अब्दुल गनी मला, कादर बख्श ज़हूर, मोहम्मद रहीम खारक, बिलावल खोर सजन, पन्नू अब्दुल सत्तार चांडियो, मुश्ताक चांडियो ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त ताज़ी बरसातियुनि खां पोइ बरसाति मुतासिरीन जे चूंडियल नुमाइंदनि समेत कंहिं बि वार न कई आहे। इन्हनि चयो त मुख़्तलिफ़ ॻोठनि में 3 खां 4 फुट पाणी हेठि फसल तबाह थी विया आहिनि। आबादगारनि खे करोड़ रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। इन्हनि चयो त बरसाति मुतासिरीन लाइ आयल राशन टेंट, मच्छरदानियूं ऐं ॿियो सामान DC सुजावल SC बठोर पारां गोदामनि में रखायो वियो आहे। इन्हनि चयो त केतिरा ई ग़रीब ख़ानदान उस गर्मी ऐं शाखनि वाहन जे बंदनि ते बेयारो मददगार बुखो काटण ते मजबूर आहिनि। इन्हनि वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त नोटिस वठी संदनि ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल करायो वञे ऐं माली सहायता कई वञे। रिपोर्ट मीरपुर बठोर, अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़।